हिक भेरे जी ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं ॻोठ में सरदार रहंदो हो जंहिंजी शराफ़त ॾिहाक परे परे ताईं मशहूर हुई। धन दौलत में बि ॾेहां ॾेहां मशहूर हो। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल बि हुअसि जिते संदसि जो चौपायो माल पियो चरंदो हो। हुनखे 4 पुट हुआ। हिक भेरे हू सख़्त बीमार थी पियो ऐं घणे इलाज करायई पर फ़ाइदो कोन थियसि। जॾहिं ॾिठई त संदसि ज़िंदगी बाक़ी अची थोरी बची आहे तॾहिं ख़्यालु थियसि त मूं वटि जेका बि मिल्कियत आहे सा हींअर ई छोकरनि में विराए छॾियां। मूंतां मुंहिंजे मरण खां पोइ पाण में विड़ी बुछड़ा थियनि। इहो ख़्यालु करे 4 देगड़ा घुरायई ऐं पंहिंजी मिल्कियत जा बराबर जा हिसा उन देगड़नि में विझाए 4 देगड़ा जुदा जुदा पंहिंजी खट जी चैनी पावनि हेठां पूराए छॾियई। जॾहिं सकरात जो वक़्तु आयसि तॾहिं चैनी पुटनि खे सॾाए चयई त बाबा मूं लाइ अव्हां 4 अखियुनि जी तारनि जी आहियो। धन दौलत अहिड़ी शइ आहे जितां को बि बची नाहे सघियो। हमेशह पिया खून ख़राबा थींदा आहिनि। मूं पंहिंजी समूरी मिल्कियत चइनि भाङनि में विराए छॾी आहे ऐं 4 हिसा अलॻि अलॻि पंहिंजी खट जी चइनी पावनि हेठां पूराए छॾिया आहिनि। पंहिंजी मिल्कियत जो मूं को बि हिसो घटि या वधि नाहे कयो। तंहिं करे अव्हां मां हर हिकु मुंहिंजे रूबरू खट जो हिकु पाव पंहिंजो पंहिंजो करे खणे ऐं मुंहिंजे मरण खां पोइ उन जे हेठां जेको कुझु पूरियल हुजे सो खोटे खणे। पीउ जी इहा ॻाल्हि ॿुधी छोकिरा ॾाढा परेशान थिया ऐं हिक ॿिए खे हैरानगीअ सां ॾिसण लॻा। पीउ जे घणे चवण ते हर हिकु पंहिंजो पंहिंजो पाव मुक़ररु करे छॾियो। जॾहिं सरदार जी ज़िंदगी जी पुॼाणी जो वक़्तु आयो तॾहिं चइनी भाइरनि खट जे पंहिंजे पंहिंजे पाए हेठां ज़मीन खोटे धन जा देगड़ा ॿाहिरि कढिया। छा ॾिस त हिकिड़े देगड़े में हीरा जवाहर रखिया आहिनि, ॿियो सोन सां भरियो पियो आहे ऐं 3 ऐं 4 में जिन मां हिकिड़े देगड़े में रुगो बुक मिटी जो पियो आहे ऐं ॿिए में 2-4 सुकल हॾियूं रखियल अथसि। जिन छोकरनि खे हीरनि जवाहरनि ऐं सोन चांदीअ जा देगड़ा हथ आया उहे त ॾाढा ख़ुशि हुआ। बाक़ी 2 छोकरनि खे मिटी ऐं हॾनि जा देगड़ा मिलिया तो सख़्त नाराज़ थिया ऐं भाइरनि खे चयूं त हिन धूड़ ऐं हॾियुनि खे असां छा कंदासीं? असीं असल मिल्कियत मां ज़रूरु हिसो वठंदासीं। उन ते हिननि चयनि बाबो हथनि सां मिल्कियत विरहाए वियो ऐं अव्हां पाण इहा मिल्कियत क़बूल कई हुई ऐं पंहिंजी ख़ुशीअ सां पंहिंजा पावा मुक़ररु कया। हाणे छा थींदो? आख़िर हिननि जो तकरार वधण लॻो ऐं ॻाल्हि चङनि ताईं पहुती पर उहे चङा बि कंहिं फ़ैसिले ते पहुची न सघिया ऐं चयऊं त इन में को राज़ रखियलु आहे। तंहिं करे कंहिं ॾाहे माण्हूअ खां ख़बरचार वठणु घुर्जे। ओड़े पाड़े जा सभु इलाइक़ा हिननि घुमी ॾिठा ऐं कंहिं ॾाहे माण्हूअ जी ॻोल्हा कयऊं पर को बि ॾाहो हिननि खे नज़र न आयो जेको संदन मसइले जो निबेरो करे सघे। सो 4 गॾिजी मुल्क जी बादशाह वटि इंसाफ़ लाइ निकिरी पिया। जॾहिं बादशाह जे शहर जे वेझो पहुता त पहिरीं शहज़ादो घोड़े ते ईंदो ॾिसण में आयनि। हुननि अॻिते वधी शहज़ादे खां बादशाह जी पुछा कई जंहिं ते हिननि चयो बादशाह त वेठो आहे पर चरियो थियो वेठो आहे। इहा ॻाल्हि हिननि खे अजीब लॻी ऐं ख़्यालु कयूं त मोटी हलूं पर वरी बि रिढ़ी अॻिते वधिया ऐं वञी महिलात वटि पहुता। उते हिननि जी मुलाक़ात शहज़ादीअ सां थी। जंहिं ॿुधायनि त बादशाह त वेठो आहे पर अंधो थियो वेठो आहे। हिन इहा ॻाल्हि भाइरनि खे अजब में विझी छॾियो। ख़्यालु कयूं त को मिड़ो ई राज़ आहे। अञा कुझु अॻु भेरो थियूं ही कुझु अॻिते हलिया त राणी दरिये में बीठी हुई। पुछा करण ते राणीअ ॿुधायनि त 12 महीना थिया जो बादशाह गुज़ारे वियो आहे। राणी जे जवाब त हिननि खे बेहतर मुंझाए छॾियो। नेठि घणी पुछा ॻाछा खां पोइ मालूम थियनि त बादशाह वाक़ई में मौजूदु आहे ऐं पंहिंजे तख़्त ते वेठो आहे। पोइ 4 भाइर बादशाह जे दरबार में पहुची विया ऐं बादशाह खे फ़ैसिले करण लाइ अर्ज़ु कयऊं। बादशाह हिननि चइनी जी ॻाल्हि ॿुधी थोड़ी देर जे लाइ कुझु सोचण लॻो पर पोइ बुझारत खे सुठी तरह सम्झी चयईं अव्हां जे पीउ जेको फ़ैसिलो कयो यकीनन बिल्कुलु दुरुस्त हो।
हीरन जवाहरन वारो भली हीरा जवाहर खने ऐं सोन वारो सोन खने। बाक़ी जंहिंजी देगड़ीअ मां मिटी मिली आहे सो वञी पंहिंजी पीउ जी ज़मीन संभाले, ऐं जंहिंखे हॾियूं हथायूं आहिनि सो चौपाई माल जो मालिक थिए। बादशाह जो इहो फ़ैसिलो ॿुधी चारई भाइर ॾाढा ख़ुशि थिया ऐं बादशाह जा लखे शुक्राना बजा हंदा। वञण वक़्तु बादशाह खे अर्ज़ु कयूं त बादशाह सलामत जे इजाज़त मिले त हिकु ॿियो अर्ज़ु पेश कयूं। बादशाह हुननि खे मोकल ॾिनी ऐं उन्हनि मां हिकिड़े अदब सां अर्ज़ु कयो, चईंदा किबला, असीं जॾहिं हुज़ूर जिन ॾांहुं पिया आयासीं तॾहिं पहिरें शहज़ादो गॾियो, जंहिं चयो त बादशाह वेठो आहे पर चरियो थियो वेठो आहे। वरी जो असां कुझु अॻिते वधियासूं त शहज़ादी मिली, तंहिं ॿुधायो त बादशाह त वेठो आहे पर अंधो थियो वेठो आहे। वरी असां जॾहिं महिलात ॾे वेठो आयासीं त राणीअ ते नज़र पई। राणी खां अव्हां जो पुछियोसीं त राणी चयो त 12 महीना थिया आहिनि जो बादशाह गुज़ारे वियो आहे। पर जॾहिं असीं हिते पहुतासूं त ॾिठोसीं त साईं जिन सलामत वेठा आहिनि। आख़िर हिन जी अहिड़ी ॻाल्हियूं करण जो कहिड़ो मतिलबु आहे? उन ते बादशाह वॾा टहक ॾिना ऐं खिलंदे चयईं त इन्हनि टिनी बिल्कुलु सच चयो आहे, अव्हांखे इन्हनि जी ॻाल्हि सम्झ में कान ईंदी। ही चारई भाइर ॾाढो हैरान थिया ऐं अदब मां अर्ज़ु कयऊं, बादशाह सलामत, गुस्ताखी माफ़, अगरि तव्हां इन जी वज़ाहत करियो त असांजे लाइ अञा बि बहितर थींदो। जंहिं ते बादशाह सलामत चयो त शहज़ादे चयो त बादशाह चरियो थी वेठो आहे। इन जो मतिलबु ही आहे त आऊं अञा हिन जी शादी करणु नथो चाहियां। ही पढ़े, इल्मु हासिल करे, उन खां पोइ शादी कराईंदोमांसि। पर शहज़ादो सम्झे थो त आऊं बालिग थी वियो आहियां त बि बाबो शादी नथो कराए। शायदि इन जे करे हुन मूंखे चरियो चयो। बाक़ी शहज़ादी जी ॻाल्हि आहे, बादशाह अंधो थी वियो आहे, उन जो मतिलबु बि इहो ई आहे। शहज़ादी सम्झे थी त आऊं 16 सालनि जी थी पई आहियां ऐं शादी जे लाइक़ु आहियां। बादशाह ईंदे वेंदे मूंखे रोज़ मिले थो, रोज़ ॾिसे थो, पर उन हूंदे बि मुंहिंजी शादी नथो कराए। इन जी हक़ीक़त इहा आहे त मूंखे को अहिड़ो लाइक़ु वर कोन थो नज़र अचे जंहिंसां आऊं पंहिंजी शहज़ादी खे परणायां। तंहिं करे सम्झे थी त बादशाह अंधो थी वियो आहे। वरी तव्हां राणी जी ॻाल्हि कंदव त राणी बिल्कुलु सही थी चवे। 12 महीना थी विया आहिनि, मां वाकई मरी वियो आहियां। हुन जी ॻाल्हि करण जो असल मक़सदु इहो आहे त मां 12 ई महीना मसरूफ़ रहियो आहियां कम कारनि जे पट पकड़ में। हुनखे टाइम न ॾेई सघियो, तंहिं करे उहो सम्झे थी त बादशाह मरी वियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजो इंसाफ़ थींदो ॾिसी उहे चारई भाइर घर पहुता ऐं पाण में प्यार मोहबत सां गुज़ारण लॻा।